दोस्तों, क़िताबनि जे तारफ़ी सिलसिले जे हवाले सां हिन वक़्तु जेको किताब मुंहिंजे हथनि में मौजूदु आहे उहो किताबु आहे ख़याल। ख़याल किताबु आहे नसरी नज़मनि जो मजमूओ जेको असांजे नौजवान ख़ूबसूरत शाइर मोहतरम ज़ैद पीरज़ादे जो नसरी नज़मनि ते मुश्तमिल किताबु आहे। हिन किताब जो बैक टाइटल सिंधी ॿोली जे नाले वारे शाइर मोहतरम साईं इमदाद हुसैनी साहब लिखियो आहे, जॾहिं त हिन किताब जे बैक टाइटल ते ॿिए हिकु सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत शाइर मोहतरम मोहम्मद अली पठाण साहब जा राया बि शामिल आहिनि। हीअ किताबु जंहिंखे अनवर पीरज़ादो एकेडमी कराची तरफ़ां ऐं कूंज एकेडमी कराची तरफ़ां छपायो वियो आहे। 167 सिफ़नि ते हीअ किताबु मौजूदु आहे, जंहिंमें इंतिहाई ख़ूबसूरत नसरी नज़्म मौजूदु आहिनि। हिन किताब जो जी जेका अर्पना आहे उन में लिखियलु आहे, पंहिंजे पीउ, पंहिंजे दोस्त, पंहिंजे उतसाह, पंहिंजे उस्ताद, पंहिंजे आइडियल अनवर पीरज़ादे जे नाले, जंहिं हक़, सच, मज़ामत, रोशन ख़याली, तरक़ी पसंदीअ ऐं तालीम जे लाइ शऊर ॾिनो। मोहतरम ज़ैद पीरज़ादे जे हिन किताब जो जेको महाग आहे उहो लिखियो आहे सिंधी ॿोली जे नाले वारे शाइर मोहतरम साईं मोहम्मद अली पठाण साहब, जॾहिं त 2 अखर मोहतरम साईं इमदाद हुसैनी तरफ़ां लिखियल आहिनि। हिन में जेके नसरी नज़्म आहिनि, हर नसरी नज़्म जो अलॻि अलॻि उनवान ॾिनल आहे ऐं अहिड़ी रीति हिन में खोड़ सारा छिरकाईंदड़ नसरी नज़्म मौजूदु आहिनि। हिकिड़ो नसरी नज़्म जेको ख़ासि तौर ते वैलेंटाइन डे जे हवाले सां लिखियलु आहे, मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुसि त तव्हांखे हिन किताब जे नसरी नज़्मनि जो फ्लेवर मिली वेंदो यकीनन। अॼु मोहबत जे आलमी ॾींहं ते मां शिदत सां सोचां थो, को मोहबत जे ख़िलाफ़ु भला कीअं थो थी सघे? छा हू नफ़रतुनि जो हामी हूंदो? वैलेंटाइन्स न सही, सुहिणी मेहार जो ॾींहुं ई सही, पर को ॾींहुं त मोहबत जे नाम बि हुजे। मोहबत जे ॾींहं जो मतिलबु हिकु ॾींहं जी मोहबत नाहे, मोहबत जे पैगाम जो फैलाव आहे, नए सिर जीआरण जो नालो आहे, मोहबत खे ताज़गी ॾियण जो ॾींहुं आहे। अफ़सोस, ही माण्हू इंतिहा पसंदीअ जे ख़िलाफ़ु न आहिनि, मज़हबी कटरपणे जे ख़िलाफ़ु न आहिनि, समाजी बेवाजबियुनि जे ख़िलाफ़ु न आहिनि, पर ही माण्हू मोहबत जे अलामती ॾींहं जे बि ख़िलाफ़ु आहिनि। इन क़िस्म जा इंतिहाई ख़ूबसूरत ऐं तवजो छिकाईंदड़ नज़्म हिन किताब नसरी नज़्म हिन किताब ख़याल में मौजूदु आहिनि। यकीनन जेके सिंधी ख़ासि तौर ते शाइरी ऐं नसरी नज़्म सां दिलचस्पी रखंदड़ नौजवान दोस्त आहिनि या पढ़ंदड़ जेके असांजा साथी आहिनि, उन्हनि जे लाइ हीअ किताब उन्हनि जी लाइब्रेरी जी सूंहं ज़रूरु वधाईंदो।